नाज़रीन, गढ़ी यासीन भरिसां उन्हड़ विरोही तकरार तां झेड़े दौरान फायरिंग के नतीजे में गोलियूं लगण सबबि 2 ॼणा मारिजी विया ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। धुरियूं मोर्चाबंद आहिनि। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर जानी जतोई। जी जानी जतोई, वाक़े जे तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, अवांखे ॿुधाईंदो हलां त गढ़ी यासीन भरिसां उन्हड़ विरोही तकरार तां झेड़े जे फायरिंग में नतीजे में गोलियूं लॻण सबबि 2 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। धुरियूं होॾां मोर्चा बंदि करे वेठल आहिनि। ॻोठ जादो कलोड़े में उन्हड़ ऐं विरोही बिरादरी जे हथियारबंदनि जे हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग जे नतीजे में ज़ाहिद उन्हड़ ऐं सईद उन्हड़ मारिजी विया आहिनि, जॾहिं त इमरान उन्हड़ ऐं राजा उन्हड़ ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿिन्ही धुरियुनि में शिदी फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। ॿिन्ही धुरियुनि जा हथियार बंद मोर्चा बंद इतला ते गढ़ी यासीन पुलिस ॻोठ जादो कलोड़ो पहुची वई, फायरिंग बंदि कराई ऐं मारिजी वियल 2 ॼणनि जा लाश वाक़े वारे हंधि पियल आहिनि ऐं 2 ॼणा ज़ख़्मियुनि खे गढ़ी यासीन इस्पताल पहुचायो वियो आहे। जी जानी जतोई, तफ़सील ॿुधाइण लाइ अवां जी महिरबानी।